4 डिसंबर जो ॾियारो सिंधी सकाफ़ती ॾिण तौरु मल्हायो वञे पियो। तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हाणे समूरा चैनल्स समूरा सिंधवासी 4 डिसंबर खे गॾियल नमूने सां सिंध जो सकाफ़ती ॾियारो करे मल्हाइनि। हर तरफ़ सिंधी टोपियूं अजरक ऐं उन खां सवाइ गीत लाॾा झुमिरियूं ऐं इहे सकाफ़ती रंग पसजनि था पिया। स्कूलनि में पार्कनि में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तमामु सुठा सुठा प्रोग्राम कया पिया वञनि पिया जेके सिंधी सकाफ़त खे उजागर कनि था। मौक़े ते मां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश करणु थो चाहियां पियो त सिंधी सकाफ़त जी मां मुराद रुॻो टोपी रुॻो अजरक रुॻो लाॾा रुॻो झुमिरियूं न आहिनि, पर सिंधी सकाफ़त जो अहम मुहिञाण जेका असांजी जेका सुञाण आहे उहा आहे असांजी ॿोली। छा असां पंहिंजी ॿोली खे बचाइण जे लाइ इन ॾींहं ते का तयारी कई आहे? असांजी मीडिया ॼाणाई में या अणॼाणाई में सिंधी ॿोलीअ जा जेके निज असुलूका जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि जी जाइ ते धारियुनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ इस्तेमालु कनि था पिया। त इन सां छा असांजी ॿोली बची सघंदी? जेकॾहिं ॿोली न बची त पोइ असांजी सुञाण कहिड़ी रहंदी? दुनिया में जेके माण्हू रहनि था पिया, जेके मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा, जॾहिं उहे ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि त ख़बर पवंदी आहे त हीउ अरब आहे, हीउ ईरानी आहे, हीउ सऊदी जो आहे, हीउ पाकिस्तान जो आहे, हीउ हिंदुस्तान जो आहे, हीउ मराठी आहे, हीउ सिंधी आहे, हीउ बलोच आहे, हीउ पठाण आहे। तंहिंजे करे असांखे सम्झणु घुरिजे त असांजी जेका बका आहे उहा पंहिंजी ॿोली खे बचाइण में आहे। कैनेडा में कमुकारु कंदो आहे रहंदो आहे ऐं उतां सालनि खां सिंधी ॿोली जी बचाव ऐं वाधारे जे लाइ कमु पियो करे। इन इंडस एशिया जे नाले सां कमु कंदो आहे। हिन फेसबुक ते हिकु पेज जोड़े रखियो आहे जंहिंजो नालो रखियो अथई इन डिफेंस ऑफ सिंधी लैंग्वेज। उन में सिंध जा निज पेज जेके असांजा असुलूका लफ़्ज़ आहिनि उहे बि ॾिए थो पियो ऐं उन सां गॾु जेके धारियुनि ॿोलियुनि जा ऐं ख़ासि करे उर्दू जा जेके लफ़्ज़ असांजी ॿोली में अची विया आहिनि उहे बि ॾिए थो पियो। तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त असां पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में घरनि में या लिखण में असां केतिरो न ॼाणाई में या अणॼाणाई में धारियुनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था ऐं जॾहिं त उन्हनि जा मुतबादिल उन्हनि जे जा जेके लफ़्ज़ आहिनि से असां वटि मौजूदु आहिनि। मिसाल तौरु असां हिते तव्हां स्क्रीन ते ॾिसो था पिया त हीअ लफ़्ज़ आहिनि जीअं असां अचानक चवंदा आहियूं उन जो लफ़्ज़ ओचितो आहे, तवजो जो ध्यानु आहे, हा न। त इन नमूने सां इलाही जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे असां पंहिंजी ॿोलीअ में जॾहिं उन्हनि जा मुतबादिल असां वटि आहिनि त पोइ असां छो धारी ॿोलीअ जा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं? हा, ईअं आहे त जेके शाहूकार ॿोलियूं हूंदियूं आहिनि उहे पंहिंजा लफ़्ज़ उधारा ॿियनि ॿोलियुनि खे बि ॾींदियूं आहिनि, उन्हनि खां वठंदियूं बि आहिनि, पर उहे पंहिंजी साख़्त खे बरक़रार रखंदे पंहिंजी ग्रामर खे बरक़रार रखंदे ऐं उहे लफ़्ज़ एडॉप्ट कंदियूं आहिनि या वठंदियूं आहिनि या उहे लफ़्ज़ पंहिंजो पाण में ज़म कंदियूं आहिनि जेके लफ़्ज़ हुननि जे पंहिंजे ॿोली में न हूंदा आहिनि। जॾहिं असांजी ॿोली में पंहिंजा असुलूका लफ़्ज़ मौजूदु आहिनि त पोइ असांखे ज़रूरत कहिड़ी पई आहे त असां धारियुनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ असां पंहिंजे ॿोलीअ में टुंबियूं ऐं पंहिंजी ॿोलीअ खे असां बर्बादु कयूं। अक्सर ॾिठो वियो आहे त असांजे घरनि में असां हाणे जेका ॿोली शहरी जेके बाबू आहिनि जेके ॿोली ॻाल्हाइनि था, चाचीअ खे आंटी, मासीअ खे बि आंटी, आपा, फूफा ऐं इन क़िस्म जा लफ़्ज़ पापा, पपी, मम्मी ऐं इहे लफ़्ज़ ॻाल्हाइनि था पिया। जॾहिं त इन्हनि जा जेके असांजा लफ़्ज़ आहिनि सिंधी लफ़्ज़ आहिनि केॾा सुहिणा ऐं प्यारा लफ़्ज़ आहिनि। अम्मा, जीजल, पुफी, मासी, चाची, नानी, ॾाॾी, पोटी, पोटो, ॾोहिटो, इहे सभु जेके लफ़्ज़ आहिनि असां वटि उहे मौजूदु आहिनि। पर जीअं त असां अंध जे घोड़े ते सुवार आहियूं, असांखे का बि शइ नज़र नथी अचे पई सवाइ इन जे त जीअं असांखे मीडिया बणाए थी पई। ऐं ख़ासि करे असांजी जेका प्रिंट मीडिया आहे, असांजी ख़ासि करे जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे जेका ॿोलियुनि खे ठाहिण ऐं ठाहिण में वॾो जंहिंजो किरदारु आहे उन्हनि कमाल करे छॾियो आहे ऐं उन्हनि खे इन ॻाल्हि जो ज़रे बराबरि बि अहसासु न आहे त हू सिंध खे केॾो न वॾो नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। हाणे जॾहिं 4 डिसंबर ते ख़ासि करे जेके असांजी सिंधी मीडिया आहे उहा सकाफ़त ऐं ॿोली जो ॾियारो मल्हाए थी पई त उन्हनि खे घुरिजे त उहे पंहिंजे सिफ़ुनि खे दुरुस्त कनि ऐं रुॻो ख़ाली नचण टपण सां न पर अमली तौर ते उहे इहो साबित कनि त हू ॿोलीअ जे बचाव ऐं वधारे जे लाइ सच आहिनि ऐं सिंधी सकाफ़त खे बचाइणु चाहिनि था पिया। तव्हांजी वॾी महिरबानी।